इन जे अंदर ॿ शयूं, हिकिड़ी ख़ालिक जी ज़ात आहे, ॿियो सभु कुझु मख़लूक। मख़लूक में मख़लूक जा फ़र्द खोड़ आहिनि, पर अल्लाह ताला इज़त ॾिनी आहे इंसान खे। उहो इंसान ॿिनि शयुनि जो नालो आहे, हिकिड़ो जिस्म, ॿियो रूह। हर इंसान 24 कलाक जे अंदर जेके कम पियो करे उहे बि आहिनि ॿिनि क़िस्मनि जा, या त को कमु कंदो आहे या कोन कंदो आहे। जहान में ॿ शयूं आहिनि, हिकु ख़ालिक जी ज़ात आहे, ॿियो पखी बि मख़लूक, जानवर बि मख़लूक। मख़लूक जा क़िस्म मुहद्दिसीन लिखियो त 18,000 मख़लूकात जा क़िस्म आहिनि। पोइ उन्हनि जा वरी तादाद जुदा जुदा आहिनि। हर क़िस्म जो तादाद केतिरो आहे उनखे रब ई ॼाणे थो, ॿिए कंहिंखे बि इल्मु कोन्हे को। रूहे ज़मीन ते इंसान घणा था रहनि, रूहे ज़मीन ते मलाइक केतिरा आहिनि, आसमाननि जे अंदरि मलाइक केतिरा था रहनि, जिन केतिरा था रहनि। उलमा लिखनि था त रूहे ज़मीन ते जेके इंसान था रहनि उन्हनि खां 10 हिसा मथे वरी जिन था रहनि, जिन्ननि खां 10 हिसा मथे वरी मलाइक था रहनि। मलाइक केतिरा आहिनि, जिन केतिरा आहिनि, इंसान केतिरा आहिनि। वरी जानवरनि ते अचे, जानवर केतिरा आहिनि रूह ज़मीन ते। पोइ जानवरनि में वरी क़िस्म, मेयूं घणियूं पैदा कयूं, घोड़ा घणा पैदा कयूं, गॾह घणा पैदा कयूं, उठ घणा पैदा कयूं। वरी पखियुनि ते अचे, पखियुनि जा अरबे खरबे पखी पैदा कयूं। वरी पखियुनि मंझि क़िस्म, कबूतर घणा पैदा कयूं, कांव घणा पैदा कयूं, गबरूं घणियूं पैदा कयूं, ॿिजूं केतिरियूं पैदा कयूं। कंहिंखे बि इन जो इल्मु कोन्हे को। क़ुरान क्लियर करे छॾियो, वमा यअलमु जुनूद रब्बिक इल्ला हू, हू ई पंहिंजा लश्कर ऐं फ़ौजूं ॼाणंदो आहे, ॿिए कंहिंखे बि इन जो इल्मु कोन्हे को। इन एॾी सारी मख़लूकात जे अंदरि अल्लाह तबारक व ताला जेका इज़त, जेको शान, जेको मान, जेको मर्तबो, जेको दबदबो, जेका हाक, जेका धाक, जेका ॾहाप, जेको अकुल, जेको इल्मु, जेको हुस्न ॾिनो आहे त इंसान खे ॾिनई आहे, ॿियो कंहिंखे बि कोन ॾिनई आहे। इन जे करे अशरफुल मख़लूकात, अफ़ज़लुल काइनात इंसान खे बनायो अथसि। पूरी धरतीअ ते जेका मख़लूक थी रहे तंहिंमें इज़त, शान, मान, मर्तबो अल्लाह तबारक ताला इंसाननि खे ॾिनो आहे। ॿी जॻह ते क़ुरान में फरमाई, हू वल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ, ऐं इंसान ज़मीन आसमान जे विच में जेका बि मूं मख़लूक पैदा कई आहे इहा तुंहिंजे लाइ आहे। मख़लूक खे पैदा करे पोइ मख़लूक खे इंसान खे इज़त ॾिनई, पूरी मख़लूक खई आहे। सभिनी खे इंसान लतोड़े उरुड़ मुरुड़ करियो, पंहिंजी हुकूमत, पंहिंजी शहनशाही, पंहिंजी बादशाही पियो हलाए। एॾी सारी अल्लाह तबारक ताला इंसान खे इज़त ॾेई तंहिंखां पोइ पंहिंजे हुकुमनि जो बोझ ऐं भार जेको आहे सो बि इंसान जे पुठ ते रखई आहे। पंहिंजे अहकामनि जो मुकल्लफ़ जेकॾहिं बनाई आहे त उहो इंसाननि खे बनाई आहे, ॿिए कंहिं बि मख़लूक कोन बनाई आहे। नमाज़ जेकॾहिं आहे त असां इंसाननि ते फ़र्ज़ आहे, रोज़ा आहिनि रमज़ान जा असां इंसाननि जे मथां फ़र्ज़ आहिनि। हज बैतुल्लाह जो जेकॾहिं आहे त इंसाननि जे मथां फ़र्ज़ कयो वियो। मालदार जे मथां ज़कात रखी वई, इंसाननि जे मथां रखी वई। तारत ऐं पाकाई जा मसला आहिनि, असां इंसाननि जे लाइ आहिनि। ॿी का बि मख़लूक इन में जेको आहे ज़िमेदार कोन्हे का, मुकल्लफ़ कोन्हे का। तूं इंसान ई आहे, तूं जेकॾहिं पाकाई न रखंदे त तो पंहिंजो पाण जो क़द्र ऐं शान किराए विधो आहे, तो पाण खे सुञातो कोन।
जेकॾहिं तो पेशाब पायखानो करे पाण जी पाकाई नथो रखे त तो में इंसानियत कोन्हे का तो पंहिंजो क़दुरु पाण कराए वेंदो आहे। इहो इंसान जे मथां तव्हां आङुर खणी सघो था त म्या हेॾो सारो तूं माण्हू आहीं, काटन जा तोखे कपिड़ा पिया आहिनि, टोपी तोखे टिकण ते रखी आहे, तूं वियो इहे पेशाब पायखानो करण, न को तो करो खयो न को खड़ो खयो, ईअं ई भॻो पियो अचे, तूं हुनखे आङुर खणी सघे थो। पर हिकिड़ो गॾु आहे जेको पेशाब करे पायखानो करे तव्हां हुन ते आङुर खणी नथा सघो त गॾु जा कम त ॾिसो, बांह जहिड़ो निंड लाइ खई आहे, वरी ईअं ई भॻो पियो वञे, का आङुर हुन ते नथा खणी सघो। छो त गॾु इन शइ जो मुकल्लफ़ न आहे। तव्हां उठ जे मथां एतिराज़ नथा करे सघो त उठ जा कम त ॾिसो, अछी ॾाढ़ीअ जी थियाद झूठ जेॾा बगल बीठा आहिनि कूड़े ई कोंदो। उठ इन शइ जो मुकल्लफ़ कोन्हे को, तव्हां हुनखे चई नथा सघो। पर हिकिड़ो माण्हू हुजे जेको सॼो ॾींहुं मज़ूरी करे गंजी हुनखे पाती पई आहे, शाम जो घर आयो, छुछ जेॾा हुनजा बगल बीठा आहिनि त हर माण्हू हुनखे चवंदो त ख़ुदा जो ख़ौफ़ कर, हे बगल तुंहिंजा पासनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि, ॼणा मकाई जे सिंग ते भुज बीठा आहिनि, मथ करे इनखे कोड़ाए छॾे। इंसान इन शइ जो मुकल्लफ़ आहे। इंसान जे जिस्म ते वार आहिनि, जानवरनि जे बि जिस्म ते वार आहिनि। इंसान खे तरीक़ो मिलियो आहे, हुकुम मिलियो आहे, हिकिड़नि वारनि खे कटण जो हुकुम मिलियो आहे, हिकिड़नि वार खे रखण जो हुकुम मिलियो आहे। इन शइ जो मुकल्लफ़ जेकॾहिं बनायो वियो आहे त इंसान खे बनायो वियो, पर जानवर इन शइ लाहिन था या रखनि था, पेशाब पायखानो करे पोइ तारत कनि था या नथा कनि, निमाज़ पढ़नि था या नथा पढ़नि, ज़कात में ज़िम्मेवार कोन्हे का। इंसान खे अल्लाह ताला इन शइ जो मुकल्लफ़ बनायो, छाजे करे त काइनात जे अंदरि जेका इज़त ॾिनई आहे, जेको शान ॾिनई आहे, जेको मान ॾिनई आहे, जेको मर्तबो ॾिनई आहे, उहो इंसान खे ॾिनई आहे। इन जे करे पंहिंजे अहकाम जो मुकल्लफ़ फ़क़ति इंसान खे बनाई आहे, ॿियो कंहिं बि शइ खे कोन बनाई। काई ॻाल्हि सम्झ, पंहिंजे हुकुमनि जो बोझ कंहिंजे मथां रखई, इंसान जे मथां रखई आहे। उहो इंसान जंहिंखे अल्लाह ताला एॾी इज़त ॾेई, एॾो शान ॾेई, एॾो मर्तबो ॾिनई, तंहिंखां पोइ पंहिंजे हुकुमनि अहकामनि जो मुकल्लफ़ बनाई, उन इंसान ॿिनि शयुनि जो नालो आहे, हिकिड़ो जिस्म आहे, ॿियो रूह। जिस्म मिटीअ मां ठहियो आहे, वख़लक़तहू मिन तीन, इंसान खे अल्लाह साईं मिटीअ मां ठाहियो, कुल रूह मिन अमरि रब्बी, रूह मथां आयो आहे। इहे ॿई शयूं पाण में गॾियूं आहिनि। मौलवी अब्दुल्ला तयारु थियो आहे, ॿ शयूं पाण में गॾियूं आहिनि, इंसान तयारु थियो आहे। तव्हां अधु किलो पतीअ जो, 2 किलो खीर जा, खंड जो दॿो, पाणी सभु ॾेगड़ीअ में विझी चुल्ह ते रखी थोरी देरि हुनखे काढ़ींदा त इन चइनी शयुनि मंझां जेका हिकिड़ी शइ वजूद में ईंदी, उनजो नालो चांहि आहे। तव्हां टमाटा, तव्हां पटाटा, बसर, मुर्गी, चांवर देग में विझी ॻोइलो हणी हेठां पाए ॾियो, पोइ जेका शइ तयारु थींदी उनजो नालो आहे भत, बिरयानी। रूह मथे हो, जिस्म मिटीअ मां ठहियो, जेॾी महिल पाण में मिलिया तेॾी महिल इंसान इन मां ठहियो आहे। इंसान ॿिनि शयुनि जो नालो आहे, हिकु जिस्म, ॿियो रूह। तीअं इंसान जूं ज़रूरतूं ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि, जिस्मानी ज़रूरतूं अलॻि आहिनि, रूहानी ज़रूरतूं अलॻि आहिनि। रूह खे बि किन शयुनि जी ज़रूरत आहे, जिस्म खे बि किन शयुनि जी ज़रूरत आहे। जिस्म जे खोराक जो बंदोबस्तु अल्लाह तबारक ताला कयो आहे, रूह जे खोराक जो बंदोबस्तु बि रब ताला कयो आहे। ॿिन्ही शयुनि जो सिस्टम खे अल्लाह ताला दाइम ऐं क़ाइम रखियो आहे। जिस्म खे जिन शयुनि जी ज़रूरत हुई, अल्लाह ताला उन्हनि जो इंतज़ाम दुनिया जे अंदरि फरमायो आहे। जेके जिस्म मिटीअ मां ठहियो, इन जे करे जेकी जिस्म जी ज़रूरियात आहे उहा सभु मिटीअ मां पूरी कई आहे। तव्हां चांवर था खाओ, कणिक था खाओ, अटो था खाओ, मेवा था खाओ, फ्रूट था खाओ, मच्छियूं था खाओ, गोश्त था खाओ, सभु मिटीअ मां ठहिया आहिनि। तव्हां गोश्त खाधो, तव्हां मच्छी खाधी, सभु मिटी ठहिया आहिनि। वरी अचे तो पटको ॿधो, तो टोपी पाती मथे में, तो कपिड़ा पाता, तो चेपल पातो, तो
जोराबा पाता तो पतून पाती पंहिंजी खमीस तो पाती चेल में तो वंग हयो ये सब टपड़ मिट्टी में ठहिया तुंहिंजा बंगला तुंहिंजा बिस्तरा तुंहिंजा विहाणा तुंहिंजा कंबल तुंहिंजूं खटूं तुंहिंजूं चारपायूं तुंहिंजा घर तुंहिंजा सोफा सेट तुंहिंजा डिनर सेट तुंहिंजा थां तुंहिंजा थफा तुंहिंजा जॻह तुंहिंजा गिलास जेके भी शयूं आहिनि तिनखे वेही थोरो गौर करे जांचे ॾिस त मिटीअ मां पैदा थियूं आहिनि वरी मिटीअ में मिलंदियूं चूंकि जिस्म मिटीअ मां ठहियो हो उन जे करे अल्लाह तबारक व तआला जेके जिस्म जूं ज़रूरतूं हुयूं उहे सभु मिटीअ मां पैदा कया कुल रूह मिन अमरि रबी रूह मथां आयो हो उनखे बि कुझु शयुनि जी ज़रूरत हुई अल्लाह तबारक व तआला जीअं जिस्म जी ज़रूरियात खे पूरो कयो आहे तीअं रूह जे बि ज़रूरियात जो इंतज़ाम फरमायो आहे पर असां जिस्म की ज़रूरियात में 24 कलाक लॻल आहियूं रूह की ज़रूरियात के नथा जांच करे ॾिसूं त रूह की कहिड़ी शयुनि जी ज़रूरत आहे कहिड़ियुनि शयुनि सां रूह जी उञ लहंदी कहिड़ियुनि शयुनि सां रूह जी बुख लहंदी कहिड़ियुनि शयुनि सां रूह में ताक़त क़ुवत पैदा थींदी इन शइ जा नालो असां अञा कयो ई कोन्हे को जीअं जिस्मानी ज़रूरियात खे अल्लाह ताला इंतज़ाम फरमायो आहे फरमाई त इंसान खे मूं को पैदा कयो पहिरीं इंसान जी ज़रूरियात जो मूं इंतज़ाम कयो इंसान आयो पे तंहिंखे हिकिड़ी स्टेट खपे हिकिड़ी धरती खपे हिकिड़ी अहिड़ी जॻह हुजे जिते इंसान अची वेहे पोइ इंसान बंगला ठाहे इंसान जलसा करे उन्हनि जा शामियाना लॻाए स्टेटूं लॻाए दुकान खोले शहर लॻाए मदरसा खोले मस्जिदूं खोले इंसान के वॾा प्रोग्राम हुआ उन जे लाइ ज़ाहिरी हो त अल्लाह ताला हिकिड़ी धरती क़ाइमु करे जंहिं ते इंसान अची रहे अल्लाह ताला फरमायो त इंसान जी इन ज़रूरत खे पूरे करे असां हिन ज़मीन जो फर्श विछायो वल अर्ज़ फरशनाहा असां ज़मीन जो फर्श विछायो पर अजीब तरीक़े सां असां हिन फर्श खे ठाहियो आहे हेठां हो पाणी पोइ हिन जे मथां मिटी विझी हिन फर्श जो असां इंतज़ाम कयो पर नेमल माहिदून पोइ असां बहितरीन विछाइण वारा आहियूं जेको फर्श ठाहियो वञूं तंहिंमें जेके बि इंसान जूं ज़रूरतूं आहिनि उहे सभु फिट करे रखियो वञूं इहे इन मां ई ॿाहिरि थियूं निकिरनि तोखे ज़रूरत पई ज़मीन में त बिल्डिंग ठाहियां वॾी वॾा मथे 4 5 6 7 8 9 10 100 माड़ 200 माड़ बिल्डिंग ठाहियां त ज़मीन खे असां मज़बूत करे तुंहिंजी ज़रूरत इहा आहे त ज़मीन नरम हुजे कि असां नरम करे छॾियो आहे रुगो चोनी थधि या चपो वात में विझी कोडर खे छॾो रुगो छॾ त पाए सुधी चट तोखे ज़रूरत हुई त सख़्तु हुजे सख़्तु ठाहियो असां हिनखे तोखे ज़रूरत आहे त ज़मीन नरम हुजे सॼो ॾींहुं पियो वलेसि असां हिनखे नरम करे रखियो आहे जहिड़ी बि तोखे ज़रूरत आहे ओड़ो कमु हीअ ज़मीन तोखे ॾींदी इहो फर्श असां तुंहिंजे लाइ ठाहियो आहे फर्श त असीं बि ठाहींदा आहियूं मस्जिद जो फर्श ठाहियोसीं मदरसे जो घर जो फर्श ठाहियोसीं वॾा राजा आई आया दूरबीनूं खणी अखियूं करे ॿुधण फर्श ठाहे टंग को 2 साल गुज़रिया फर्श सॼो फिटी फर्श में खॾा पइजी विया फर्श जी लेवल फिटी वई पाणी जेको ॿाहिरि बि निकितो उहो भॻो जे मेरा वॾा आहिनि फर्श में लेवल फिटी वई फरमाई त अरबे खरबे सालूं गुज़री वयूं असां हिन में ड्रेन सिस्टम जेको रखियो आहे अॼु ॾींहं ताईं उहो ख़राबु कोन थियो आहे इन जो उतरियूं पासो मथे रखियोसीं इन जो ॾखिणियूं पासो हेठि रखियोसीं जेके समुंड हुआ तिन सभिनी खे ॾखण तरफ़ रखियोसीं पोइ ज़मीन में जो नेकाल रखियोसीं ड्रेन सिस्टम इन में रखियोसीं त ज़मीन ते बारिशूं पवनि ज़मीन ते ॿोॾूं अचनि ज़मीन ते दरिया पटनि ज़मीन ते समंदर जूं छोलियूं अचनि मां ॿोॾ थिए त नेकाल सही नमूने सां थिए हज़रत इंसान खे रहण में कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न थिए पाणी ईंदो आहे अलाह कीअं वही निकिरी वेंदो आहे थी पासो हेठि करे रखियो वञो इन जे करे जेके बि सिंध जे अंदरि तव्हां उहो फेरो ॾियो जेके बि वाह आहिनि सभु हेॾां वहंदा वञनि तव्हां इहो कॾहिं बि कोन ॿुधो आहे त अख़बार में बयानु आयो आहे गवर्नमेंट पाकिस्तान जी हाणे ठपे खां हिकिड़ो बैराज थी कढे जेको धातुअ पाणी पुॼाईंदी न न इहो कॾहिं बि कोन थियो आहे हू पासो हेठि ही मथे फरमाई त इन में ड्रेन सिस्टम असां रखियो तव्हां त ॿाननि खे इंसाननि खे रहण में का तकलीफ़ कंहिं क़िस्म जी न थिए हदीस पाक में अचे थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि
वसल्लम जन फरमायो त हेठा हो पानी पानी के मथा जदे अल्लाह तबारक तआला जमीन के रखियो तदे पानी जमीन के लोडो जमीन में लोडो पैदा थो जाहिर ॻाल्हि आहे जॾहिं ज़मीन पानी जे का बि शइ हुजे पानी जे जेका बि शइ रखंदा हुन बीहंदी कोन बतेरे खे छॾियो के लुॾे काठू छॾे छॾियो पानी में लुॾंदो केले जो थोड़ू छॾे छॾियो कोई हेठि मथे थींदो ज़मीन जॾहिं पानी जे मथां आई तॾहिं ज़मीन खे पानी हरकत ॾिनी ज़मीन लुॾी पई पोयां हज़रत जमीन लुॾी पई हाणे ही हिन ते रहंदो कीअं घर कीअं ठाहींदो रोड रस्तो कीअं ठाहींदो 25 साल अॻु में ज़मीन में सिलसिलो आयो माण्हू घरनि में सुता पिया हुआ खटनि ते रलीअ में वेड़िया धूप पट ते हमारा उथी पंहिंजी ज़ाल ते कावड़ी पियो जे निभागी नाश्तो ठाहीअ या न ठाहीअ मूंखे खट तां थेलो थो छो जी मुआ पाए लगे ने मुंह तो के किथे थेलो ॾिनो आहे ज़मीन जो लोडो आयो आहे जंहिं दूधारे तोखे हेठि किराए विधो आहे ज़मीन लुॾी पई इंसान रहंदो कीअं हेॾियूं अछूं वठी विझंदो डप थी पवंदुसि त ज़मीन लुॾे पई हाणे आउं छा करियां ज़मीन लुॾी फखलक अल्लाहुल जिबाल फकाल बिहा अलैहा अल्लाह तबारक तआला वरी जबल पैदा कया जिन ज़मीन खे झलियो चक हणी ज़मीन खे घुटे सफ़ा लोहो करे बीहारे वल जिबाल औतादा ये जबल ईअं जेकी किल हणंदा आहियो तव्हां घर ते काठ रखी कोको हणंदा आहियो को काठ ॼमी मज़बूत थी बीह रहंदो आहे जबल वारा किल जॾहिं हयासी ज़मीन खे तॾहिं ज़मीन जो लोडो बंदि थी ज़मीन चुप थी बीह रही कुझु कुझु कोन थी सघे मलाइकनि जॾहिं ॾिठो त चऊं वञ हिन हेॾी सारी ज़मीन तंहिंखे वरी हे जबल टिगा पथर हमालिया जहिड़ा कारून जहिड़ा मलाइकनि जो ॾिठा जबल त हैरत में पइजी जबल झले पी रही आहे ज़मीन हेॾी सारी ज़मीन मलाइकनि अर्ज़ु कयो त या रब हल मिन खलक़िक शयुन अशद्दु मिनल जिबाल या अल्लाह असांखे ॿुधाए त तुंहिंजी मखलूक़ात में हिन जबलनि खां मथे का ताक़त वारी शइ आहे हीअ हेॾी सारी ज़मीन हुई तंहिंखे जबल मुर्गो झले अंगहणी पी रहिया आहिनि असांखे ॿुधाए त इन जबलनि खां बि मथे का आहे ताक़त वारी शइ तो पैदा कई आहे अल्लाह तबारक तआला फरमायो क़ाल नअम अल हदीद मूं लोहो पैदा कयो आहे जंहिंजी ताक़त इन जबलनि खां पहाड़नि खां मथे तव्हां ॾिसंदा हूंदा जबल जी वॾी छिप हूंदी आहे मिस्त्री अची वेहंदा आहिनि अधु किले जी मुतरकी हूंदी आहे जबल जे वेही कुटे ज़रा ज़रा करे ख़तमु करे छॾींदा आहिनि लोहो खे कुझु बि कोन थींदो आहे पथर ज़रा ज़रा थी लोह जे अॻियां ख़तमु थी वेंदो आहे छाजे करे त ताक़त जो जेको दारो मदार आहे उहो लताफ़त ते आहे कसाबत ते कोन्हे पथर कसीब आहे लोहो लतीफ़ आहे दलील हुनजो इहो आहे त लोहो ॿीणो थी वेंदो पथर कॾहिं बि ॿीणो कोन्हे हीअ लोह जी रागड़ की आहे मूं आउं त हिकिड़ो सड़क शुगर जो मरीज़ आहियां मूंखां घणी चिॿी कोन थींदी पर तव्हां वॻो नौजवान उथो अचे ॾोॾो ॾेई चिॿ ते वठी ज़ोर ॾियनि त उन महिल चिॿी थी वेंदी पर लोहो जो शतरंज जा माण्हू गॾु करियो त मस्जिद जो पिलर हिकिड़ो आहे जंहिंखे चिॿो था करियो कतई कोन थींदो लोहो चिॿो कोन थींदो ॿीणो कोन थींदो पथर लोहो ॿीणो थी वेंदो मालूम थियो त पथर कसीब आहे लोहो लतीफ़ आहे पथर ॻरो आहे लोहो नरम आहे ताक़त जो दारो मदार नरमीअ ते हूंदो आहे इन जे करे लोहो पत्थर जे मथां गालिब अची वियो पत्थर लोहो जे अॻियां कुझु बि करे नथो सघे मलाइकनि अर्ज़ु कयो त या रब हल मिन खलक़िक शयुन अशद्दु मिनल हदीद या अल्लाह बराबरि असां ॾिठो त लोहो वॾी ताक़त वारी शइ आहे पर असांखे ॿुधाए त तुंहिंजी मखलूक़ात में इन लोहो खां बि ताक़त वारी का शइ आहे अल्लाह तबारक तआला फरमायो काल नाम अल्मा काल नाम अन्नार मूं बाहि पैदा कई आहे जंहिंजी ताक़त जेको आहे सो बाहि खां लोहो खां मथे आहे बाहि जेॾी महिल फरी अचे लोहो खे तेॾी महिल सारे ॻारे हुनखे चट करे छॾे तव्हां ॾिसंदा सुबुह सां तीन दॿे वारा या फरंदा आहिनि पोइ लोहो जा टुकर टुकर वठंदा आहिनि पोइ असां जहिड़ा वरी कंहिं दुखा जवान जिन खे लोहो हथ कोन हूंदो पोइ स्कूल जूं गरियूं पटींदा आहिनि गटरनि जा ढकण भञी हुन मां शीखूं कढी सोरी विकणंदा आहिनि
पोइ ये लोह जा जरा जरा गद करे पोइ ये खणी वेंदा फैक्ट्रियुनि जे अंदर ये लोहो विझी कईअ में केमिकल ॾेई जेॾी महिल बाहि हिनखे ॾींदा आहिनि बाहि जेॾी महिल लोहो खे फिरी ईंदी आहे तॾहिं इहो लोहो फथ फथ करे पियो रधबो आहे ऐं ईअं जीअं असीं भत रधींदा आहियूं पोइ कई क़िस्म जा औज़ार हिन मां ठाहींदा आहिनि ॾांचा पिया ठाहिनि कोॾारियूं पियूं ठहनि सरिया पिया ठहनि लोहो जॾहिं बाहि जे अॻियां पहुतो लोहो बि लतीफ़ हो बाहि जी लताफ़त लोहो खां मथे आहे दलील हुनजो इहो आहे त लोहो जी तव्हां चादर खणो उन मां आङुर क्रास कोन थींदी बाहि जो मच मारियो तंहिंमां काठी क्रास थी वेंदी मालूम थियो त लोहो बि लतीफ़ आहे पर लोहो जे लताफ़त खां बाहि जी लताफ़त मथे आहे इन जे करे बाहि 100% जेको आहे लोहो जे मथां गालिब अची वई मलाइकनि अर्ज़ु कयो त या रब हल मिन ख़ल्क़िक शैउन अशद्दु मिनन नार या अल्लाह बराबर तुंहिंजी मख़लूक़ात में असां ॾिठो इन बाहि खां मथे का ताक़त वारी शइ आहे अल्लाह ताला फरमायो काल नाम अल्मा मूं पाणी पैदा कयो आहे जंहिंजी ताक़त इन जेको बाहि खां मथे आहे बाहि खे मारियो बाहि मच कंदी उन ई महिल पाणी जो दिलो मथां विझो सड़ी ख़तम थी बेकार थी पीरो दी को फरियार वञी बचंदो बाहि में ताक़त हुई पर पानी जी ताक़त जेॾी महिल बाहि जे मथां आई त बाहि जी सॼी लताफ़त ताक़त सॼी ख़तम थी वई दलील इन जो इहो आहे पानी बि लतीफ़ आहे पर बाहि में जेका लताफ़त आहे तंहिंखां पानी जी लताफ़त मथे आहे दलील उनजो इहो आहे त बाहि मंझां नज़र क्रॉस कोन थींदो तव्हां हिते पाणी बाहि जो मच मारियो हाणे तुंहिंजो न्याय छोरो मारो रमू बीठो हाणे हुतां फिरी वञे त हुन पासे ॾिसण जो छोरो तुंहिंजो बीठो आहे पर बाहि मंझां तुंहिंजो नज़र क्रॉस कोन थींदो आहे पाणी टांकीअ में पियो आहे मदरसे जा छोकिरा पाण में विढ़िया बिलोर जी मुठ भरे टांकीअ में उछले छॾूं हाणे वञी वेही ॾिस मथां त बिलोर सभु पाणीअ में पिया आहिनि पाणीअ मंझां नज़र क्रॉस करे वियो बाहि मंझां नज़र क्रॉस नथो करे इन जे करे पाणी जी लताफ़त बाहि खां मथे आहे पाणी 100% जेको आहे बाहि जे मथां गालिब अची वियो मलाइकनि अर्ज़ु कयो त या रब हल मिन ख़ल्क़िक शैउन अशद्दु मिनल मा या अल्लाह पाणी खां मथे न ताक़त वारी शइ आहे अल्लाह ताला फरमायो काल नाम रीह वो हवा पैदा कई आहे जेका पाणीअ खां बि मथे ताक़त रखे पाणी मियां जी अब्दुल्ला रुमाल धोतो हाणे नुकुरंज उस्ताद मतलब कावटी का साईं आयो ये जलसे ते मदरसे में गर्मी लगी पई आहे हाणे हिते एॾो रुमाल धोए इहो कॾहिं सुकंदो तोखे वाइदो करणो आहे नोरी ते उछले विधई थोरी देर में हवा फिरी आई जेको रुमाल में पाणी काढे हवा उन पानी के खाई वही तव्हां ॿारहं जा माण्हू बि के हूंदा पन्नीअ खे तव्हां रेट कयो तूं पंहिंजे पुट ते कावजी पए त बिना निभागा सॼो ॾींहुं फिल्म जे पोयां आहीं पन्नी त तूं ओराए छॾी हाणे इहा कॾहिं सुकंदी वठी जो ॾखण जी हवा लॻी ॿ टिनि ॾींहंनि जे अंदरि ज़मीन वही सुकी पाणी पंहिंजे बरकत में पियो दरियानि में पियो समुंदरनि में पियो वठी जो हवाऊं लॻियूं वीरूं उॾरी पियूं इंडोनेशिया वारनि खे लेटर मिलियो छटे वारनि जातीअ वारनि खे मिलियो बदीन वारनि खे मिलियो त ॻोठ छॾे भॼो समुंड पलटी पियो आहे दरिया पलटी पियो आहे पाणी पंहिंजे मर्कज़ में हो हवा उनखे दरबदर करे विधो हवा जा जेॾी महिल तूफ़ान अचनि न समुंड धम झले न दरिया दॿ झलीनि न बंदूं दॿ झलीनि न वण दॿ झलीनि हवा मंझि ताक़त ज़्यादा आहे मलाइकनि अर्ज़ु कयो त या रब इन हवा खां बि मथे का ताक़त वारी शइ आहे अल्लाह ताला फरमायो इब्ने आदम इहे सभु ताक़तूं ऐं कुवतूं इंसान जी फरमाई हो अल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ ऐं इंसान ज़मीन आसमान जे विच में जेके बि मूं शयूं पैदा कयूं सभु तुंहिंजे हाणे हेॾा ॾिस ज़मीन ते इंसान जो कंट्रोल बाहि ते इंसान जो कंट्रोल पत्थरनि ते इंसान जो कंट्रोल जबलनि ते कंट्रोल लोहो ते इंसान जो कंट्रोल हर शइ पाणीअ ते इंसान जो कंट्रोल हवा ते होॾा जी मिटी होॾा पियो छॾे ज़मीन खे उरुड़ मुरुड़ करे इंसान वेठो आहे वरी लही अची जबलनि जे मथां जेॾी महिल इंसान अची बीठो तेॾी महिल हणी बम जबलनि जा ॾगरा कढी छॾे जबलनि जे मथां मिलूं क़ाइमु करे जबलनि खे पत्थर खे ईअं वेठो पीहे जीअं चकीअ में तव्हां कणिक बि अटो कंदा आहियो पोइ सीमेंट फैक्ट्रियूं लॻायो वेठो आहे पत्थर हिन जे अॻियां जेको आहे
कुटे उन्हनि खे रस्ते ते विछाए मथा डामर हारे छॾई पत्थर लोहो थी विया पत्थरनि ते हिन जो कंट्रोल जेॾी महिल ही पाणी जे मथां अची बीठो त 100% इंसान पाणी ते कंट्रोल कयो हींअर इंडिया वारनि हराम पई करे चऊं असीं 15 लख चुशक पाणी पाकिस्तान में था मोकिलियूं भले वञी सिंध वारा ॿुधनि उहा ख़बर कोन्हे त हिते बि के हज़रत इंसान वेठा आहिनि त जेॾी महिल पाणी आयो तेॾी महिल दरिया जे वराए पुलियूं ॾिनऊं वरी दरवाज़ा ॾिनऊं वरी ड्रेम ठाहियूं पाणीअ खे ज़रा ज़रा करे विराए हेॾा जो पाणी मोकिलियो हेॾा मोकिले छॾूं वरी वॾा वॾा ब्राज मजास कढूं पाणीअ खे टोड़े पाणीअ खे टोड़े ही कीनाल ही बहा ही ब्राज उहे ब्राज कढी वरी उन मां नालियूं कढी ॿ ॻोठनि में लाथई वरी वाटर ठाही पोइ वॾो जो वाटर रमो जो वाटर थमो वारो वाटर जिमे वारो वाटर जुड़ूअ वारो वाटर झंगूअ वारो वाटर ही पीरुअ जो वाटर ही पंजुअ जो वाटर इहे वाटर ठाहे पोइ ज़मीन खे ॿनीअ में लाथई वरी ॿारहं ठाहे पाणीअ खे उन्ही में छॾे हाणे ॿनीअ में पाणीअ खे छॾे इहो हज़रत इंसान रखियो कोदार छॾे का ॿनीअ में सुतो पिया घोंघरा पियो हणे उहो पाणी जेको मोकिलियो हो इंडिया वारनि त भले वञी सिंध वारनि खे ॿोड़े कंहिंखे हिन हज़रत इंसान ज़रा ज़रा करे पाणीअ जा ॾाह कढी छॾई आहे पाणीअ जो गिलास भरे विधईंसि लूणु त कड़ो थी वियो विधईंसि हाइड्रो रंग त हाइड्रो थी वियो विधईंसि साओ रंग त साओ पीलो थी वियो बाल्टी भरियो वेंचे वेठो पाणीअ सां वरी कड़ो भरियो कारत वेठो करे ढक्कण जे हवाले करे छॾई घर जी टांकी ठाराए मथे 80 फुट पाणीअ खे टंगे मथे विहारे हेठां टुटी हणी छॾई आहे पाणी सॼो ॾींहुं लोहो थियो पियो आहे जेको पाणी इहे वर खणी आयो हो त आऊं वञो त मुल्क खे ॿोड़ियां ॿोॾ थो करियां हज़रत इंसान जेॾी महिल पाणीअ खे घुरी आयो तेॾी महिल ॾिस केतिरो मथे टांकीअ ते टंगे छॾई आहे हाणे हेठां टुटी खोल त निकिरंदो ॿाहिरि हथ बंदि वरी नाले ख़ुदा जी मूं सभु छॾियो हाणे मूंखे छॾिजी कोन छॾींदोसीं पाणी जून जुलाई जे महीने में ज़मीन जे तरे में वञी निकिरी वेठो 90 फुट हेठि हिन वराए बोर ते नलको हणी पाणीअ खे ॿाहिरि कढियो वेठो आहे त मामा तूं मूंखां लिकी नथो सघे ऐं हज़रत इंसान आहियां पाणी इंसान जे कंट्रोल में हवा जे मथां अची बीठो हवा ॾिठी आहे कहिड़ी हैजी आहे कारी ॻाढ़ी साई टोपी पाईंदी आहे पटको ॿधंदी आहे वेठी किथे आहे सकरत में कंडयाम में लाड़काणे में कंबर में नवाशाह में आहे कोन्हे आहे इनकार नथा करियो हवा लॻे पई पघर सुके पियो ॾिसिजे कोन्ही रंग कहिड़ो आहे वजूद कहिड़ो आहे थुली आहे सनी आहे ॾिसण में बि कोन्ह थी अचे पर हवा आहे असां मञूं था त हवा आहे ॾिसण में नथी अचे अल्लाह तबारक ताला इन हवा खे बि कंट्रोल में ॾेई छॾियो इंसान खे कंट्रोल करण लाइ वॾी डिग्री हासिल करण जी ज़रूरत कोन्हे के यूनिवर्सिटी में वञण जी ज़रूरत कोन्हे चाइना वञण जी ज़रूरत कोन्हे बर्तानिया वञण जी ज़रूरत कोन्हे अमेरिका वञण जी ज़रूरत कोन्हे के मदरसे में वञी पटके ॿधण जी ज़रूरत कोन्हे का छो त पाणी हवा खे कंट्रोल करण लाइ अल्लाह ताला हर इंसान खे ताक़त ॾिनी आहे भले रिढनि जो धरारो हुजे सॼो ॾींहुं रिढूं पियो चाढ़े आंगूठे छाप जंहिं सॼी ज़िंदगी में सकरनि जो शहर बि कोन ॾिठो आहे उनखे बि अल्लाह ताला हवा कंट्रोल करण लाइ ताक़त ॾिनी आहे रिढूं पियो चाढ़े उते 2 रुपयनि वारो फूकणो वठी फूकणो हेॾे फूकण में छा आयो आहे हवा हवा इंसान जी शइ सॼो काबू करे फूकण में बंदि करे वेठो आहे गाॾी जे टायर में हवा पई आहे साइकिल जे टायर में गैरेज जे दुकान जी बीठो हेॾो सारो दॿो रखियो आहे हवा हुन 24-28 करिए हुन खणी पंप रखियो हवा ॾिठो त अॼु निकिरंदी त ॿाहिरि रुॻो थोरो कई वरी बंदि करे छॾई वरी लोहो थी वई उहा हवा
जंहिंमें आहे फितरी आदत शोहरत रुगो छॾी त फिज़ा जे अंदरि फैलिजी वञेगा पर हज़रत इंसान उन हवा खे काबू करे वेठो आहे पाणी खे काबू करे वेठो आहे ज़मीन ते कंट्रोल करे वेठो आहे लोहो जो हेॾो फ्लोर खणो ऐं उछल ॾेई पोइ फटिजाए माना मथे में न लॻे जल्दी मोकिल कसी बि शइ आहे मथे वेंदी कोन पर इंसान जे जेॾी महिल वर चढ़ी तेॾी महिल रेल गाॾियूं जहाज ठाही कारूं ठाही मोटर साइकिल ठाही पर ॿियो त ठहियो वरी ठोके मजाज हवाई जहाज ठाहे पोइ हवाई जहाज ठलो रुगो न पोइ वरी उन में 400 हाजी चाढ़ई वरी उन्हनि जा थेला चाढ़ई पोइ कराची एयरपोर्ट तां उॾारे छॾाईं जेको 200 फुट ज़मीन खां मथे उॾरंदो वञे उहो लोहो जंहिंजो ज़रो बि मथे कोंदे वियो हेठि ते किरियो पर हज़रत इंसान उनखे फिज़ा जे अंदरि घुमाए छॾियो आहे 4 कलाकनि ताईं जेको आहे मथे पियो फिरे हेठि किरे कोन्हो लोहो ते इंसान जो कंट्रोल बाहि ते कंट्रोल बाहि अहिड़ी शइ आहे तीली हण लोड़ो चट तीली हण कमंद चट तीली हण ॻोठ चट तीली हण ॿीड़ी चुकाए तीली हण चुल्ह खे ॿार तीली हण मुल्क सारे चट करे उहा बाहि जेका इंसान जे जेॾी महिल वर चढ़ी तेॾी महिल जेको आहे सो खीसे में विझो सॼो ॾींहुं खणे पियो हले हिकिड़ी डॿी हूंदी आहे नंढी ॿियो माचिस ॿई खीसे में पिया हाणे हिनखे ज़रूरत पई उन महिल थोरो ॿारई बाहि मरंग ॾिनो ॿीड़ी दुखाए वरी उतां ई फूक ॾेई छॾई बाहि पूरी थी वई बाहि इंसान जे कंट्रोल में पाणी इंसान जे कंट्रोल में मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला इहा एॾी इज़त इहो एॾो शान एॾो मान एॾो मर्तबो एॾो दबदबो छाजे करे ॾिनई कॾहिं सोचियो न इहे सभु जिस्मानी ज़रूरतूं अल्लाह ताला पूरी कई इंसान खे कंट्रोल ॾिनई आहे जिस्मानी ज़रूरतनि जे लाइ जिस्म ताज़ो तवानो थिए छो त जिस्म जी खुराक बंदि कंदे पाणी कोन ॾींदे जिस्म जी मानी बंदि कंदे जिस्म खे खाधो कोन ॾींदे जिस्म ॾुरो थींदो जिस्म अभरो थींदो कमु वटाए कोन थींदो पोइ सॼो ॾींहुं घर में ॿीड़ियूं जो पियो आहे मेह हिकिड़ी बीठी आहे सड़न तंहिंजो कापो काम जो माई खे चवंदो वञी तूं करे ऐं ठीकु कोन आहियां हाणे हीउ ॾुरो थी अभरो थी वियो आहे मानी बि हिनखे कोन्ह थी वञे पाणी बि कोन्ह वञे जिस्म जी खुराक बंदि थी जिस्म अभरो थी वियो ॾुरो थी वियो जिस्म कमु कोन कंदो रूह जी खुराक बंदि कंदे रूह कमज़ोर थियो त तूं इबादत करे कोन सघंदे जिस्म कमज़ोर थियो त कमु करे कोन जिस्म खे रूह सां ॾे ग़िज़ा ॾिनी कोन्हे हाणे जिस्म में रूह में उहा ताक़त कोन्हे जे जलसे में 2 कलाक हली वाइज़ ॿुधे रूह में उहा ताक़त कोन्हे त मस्जिद में बि तरावी नमाज़ पढ़े जिस्म में रूह में उहा ताक़त कोन्हे का त 2 सिपारा तिलावत करे रूह में उहा ताक़त कोन्हे का 5 वक़्त नमाज़ पढ़े रूह में उहा ताक़त आहे कोन असां खोराक उनखे ॾिनी कोन्हे का तंहिंजे करे सड़ी अभरोती कमज़ोर थी वियो हाणे उन में ताक़त ई कोन्हे का सॼो ॾींहुं सकरंड में फिल्म वेठे मासी खैरा वारा ॿिया खैरा जे सिर ते खैर हुजे ॿिया भले वञी धूड़ पाई खैर वक़्तु फाटो पियो आहे सॼो ॾींहुं फिल्म वेठे ॾिठई अॼु शाम जो चए त बाबा अचु मौलवी घुराया न असां जलसो असां करायो आहे अचु क़ुर जो वाइज़ ॿुध त चई मूंखे चेल में बि सूर आहे गोॾे में बि मूंखे सूर आहे हिन लोंधड़ियुनि में मूंखे सूर आहे पोयां क्यारी में बि मूंखे सूर आहे पोइ तुंहिंजो रहियो छा आहे तूं सॼो बीमार थियो पियो इहे तुंहिंजो रूह में ग़िज़ा तो ॾिनी कोन्हे तंहिंमें ताक़त ई कोन्हे जो 2 कलाक वेही वाइज़ ॿुधे रूह में ताक़त ई कोन्हे का जो को मस्जिद में अची नमाज़ पढ़े तो ग़िज़ा ॾिनी कोन्हे रूह खे ग़िज़ा ॾे हीउ छोकिरो वेठो आहे हाणे हिनखे कन मां ढले तूं मदरसे में छॾे आए हाणे हिनखे उस्ताद वेठो पढ़ाए अलिफ बा ता बल्फ बा ता सुबुह खां वठी शाम ताईं लोली लाहियो वेठो आहे अलिफ बा ता रूह खे ग़िज़ा वेठो ॾे रूह में ताक़त बि पैदा थिए ॿिए ॾींहुं वरी आयो चई जी मां हा खा जी मां हा खा वरी अञा ताक़त वधे चई दाल राज़ आहे अञा ताक़त वधे पई त इहो तख़्ती पूरी करे ॾींहं में टपी आयो आहे लामा लफ़ बा लफ़ लामा लफ़ अञा ताक़त वधे पई रूह
खेचे पियो ताक़त उन में ठहे पई इहो ई छोकिरो जेके काल अलिफ बाब कोन आयो अॼु पूरो काइदो जेको आहे सो पूरो करे हाणे अम पारे खां शुरू करे ॾिनई आहे हाणे ताक़त अञा बि वधे पई इहो ई छोकिरो जेके अलिफ बा कोन आयो जे काइदे में सॼो साल थोरो भरायो पर रूह में छॾई कोन रूह खे ग़िज़ा मिली पई ताक़त ठही पई हाणे उहो अम पारो पढ़ी वरी क़ुर नाज़रा पूरा करे वेही रहियो आहे अञा ताक़त हिन में वधी हाणे यादि वेठो करे जेको पहिरीं ॾिसी पढ़ी कोन्हे सघियो हाणे यादि वेठो करे यादि करे हाणे वरी ॿियनि खे ॿुधाए वेठो मुसले ते बीठो आहे 30 सिपारा क़ुर जा निकिरी विया ज़बान मंझां सॼा हिनखे यादि थी विया अञा ताक़त हिनजी रूह जी वधी वरी क़ुर जा तफ़सीर पियो पढ़े क़ुर जा तर्जुमा पियो पढ़े हदीस पियो पढ़े त वरी आलिम थी वियो आहे अञा रूह में ताक़त वधी त हाणे वरी ॿियनि खे पढ़ाए वेठो पोइ ज़िंदगी जेकी मुताबिक़ गुज़ारण में लॻी वियो जॾहिं रूह जी ताक़त उरूज ते पहुती तेॾी महिल अल्लाहु अकबर करे बीठो आहे शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह 2 रकातूं नफ़िल तहज्जुद जो पढ़े हिकिड़ी रकात में 15 सिपारा ॿी रकात में 15 सिपारा शाह साहब 2 रकातनि जे अंदरि पूरो क़ुर जो ख़तम पढ़ी छॾियो रूह में ताक़त कुवत ज़बरदस्त पैदा थी वई आहे हाणे कंहिं बि शइ जी हुनखे परवाह कोन्हे का जेका शइ करे थो अॼु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जी ज़िंदगी ॾिस त रूहानी ताक़त केॾे उरूज ते पहुतल हुई हालात जिस्मानी लिहाज़ सां ॾिस त खाधो बि कोन्हे को रहण लाइ घर बि कोन्हे को बदन ते कपिड़ो बि कोन्हे को पेर में सुठो चप्पल बि पातल कोन्हे को खथे जी गोॾ ॿधी पई आहे जंहिंजा पलंग पाण में नथा पहुचनि विच ते कंडा हरी छॾई आहे पुठा बि उघाड़ा आहिनि पेर बि उघाड़ा आहिनि मथो बि उघाड़ो आहे हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु घर मंझां तलवार खणी ॿाहिरि निकितो आहे हाणे शेर पढ़ंदो पियो अचे रूहानी ताक़त ज़बरदस्त हुई हाणे तलवार खणी घर मां निकितो अचे पियो जंग जे मैदान में अची बीठो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची बीठो आहे चई या रसूलल्लाह घर मां तलवार खणी ॿाहिरि निकितो या जंग जे मैदान ते आयो आहियां मसालो तव्हां खां पुछां थो त जेकॾहिं आउं शहीद थी वञा त मुंहिंजी जाइ किथे आहे पाण फरमायो अनस अंत फिल जन्नत जेकॾहिं शहीद थी वए त तुंहिंजी जाइ जन्नत मंझां काफ़रनि जे हुजूम में घिरी पियो तलवार ज़ारो कतार काफ़रनि खे मारींदे रहियो तारीख़ वारे लिखियो त हिकिड़ो हथु कटिजी वियो त तलवार ॿिए हथ में झलई जॾहिं ॿियो हथु कटिजी वियो तॾहिं तलवार वात में झले दुश्मननि सां मुक़ाबिलो कंदे रहियो रूहानी ताक़त ज़बरदस्त हुई नारा पियो हणे बैठ पियो हणे पछाड़ी जेॾी महिल लाशो आंदई शहीद थी वियो तेॾी महिल तारीख़ वारे लिखियो त 83 थक तीरनि ऐं तलवारनि जा हिन जे बदन ते लॻल हुआ नबी साईं जिन फरमायो त का वसियत कई या कोन कई साहबा अर्ज़ कयो त या रसूलल्लाह पछाड़ी में इहो चई बल्लिगु सलामी मुहम्मदा नबी साईं खे मुंहिंजा सलाम ॾिजो ऐं दुनिया मां कामयाब थो ॾियो वञा मुंहिंजा दोस्तो इहा रूहानी ताक़त हुई जंहिं जेको जेतिरी बि रूह खे ग़िज़ा ॾींदे ओतिरी हुन में ताक़त पैदा थींदी ऐं जेकॾहिं तव्हां जंग त परे रही जंग त परे रही कहिड़ी माण्हू जी ॻाल्हियूं बुल्ला नीच असांखे मारियो हिकिड़ो हुन इमरान खान भोलड़े असांखे तपायो ॿियो वरियो हे हाणे जुलूस था कनि हलो इस्लामाबाद बाबा छॾियो असांजो गाह केरु कंदो ॿकरियूं केरु कंदो पलाण केरु कंदो जज ॾिनी करे हमारा ये सदा अब इस्लामाबाद लाइ तयारी आहे ए साईं हाणे हिन ॻाल्हियुनि में खणी छॾियो हाणे भला पहिरीं असांजे आलमनि घोड़ा बि कई त बाबा ही जेको तव्हां वांक पिया ॾियो थोरो ख़्यालु कयो तव्हां खां क़यामत में पुछा थी इहो वोट ज़ाहिर तव्हां न करियो तव्हां अहिड़ो माण्हू पिया चूंडियो जंहिंमें हुकूमत हलाइण जी सलाहियत ई कोन्हे हू नुभागो सॼी ज़िंदगी पतूं न पाए गोबा टुकड़ी रुगो क्रिकेट खेॾियो जेके कहिड़ी ख़बर त पाकिस्तान जी हुकूमत कई जेके पंहिंजूं मायूं कोन मञनि असां मर्द त ठहियो पर मायूं जिए बस भॻल पिया वॼाइनि सभु हाणे कसम ख़ुदा जो माण्हू अहिड़ा बेज़ार थिया आहिनि
को माण्हू कोन्हे बचल जेको इमरान खान खे किरत तजवीज़ सां हेॾी गार करे हुन वटि आलिमनि घोड़ा घोड़ा लॻई बुलेट जो वरी इलेक्शन छा हज़रत साईं ॾेर शरीफ वाला साईं अब्दुल करीम साहब रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ो माण्हू आहे चई साईं मूंखां हिकिड़ी ग़लती थी आहे कहिड़ी जे इलेक्शन जे टाइम ते असांजे तक में जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां हिकिड़ो आलिम सगोरो बि छलो ॿिए पासे पीपीए जो मेंबर बि छलो हो मूं पीपीए मूंखे आलिमनि बि मिनतूं कयूं पर मूं आलिम खे वोट कोन ॾिनो मूं पीपीए जे उमेदवार खे वोट ॾिनो हाणे मूं ग़लती महसूस कई आहे त मूं ग़लति कमु कयो आहे हाणे मुंहिंजे लाइ दुआ घुर त इहो ॾोहो मूंखे अलाह साईं माफ़ करे आईंदा इहो कमु आउं कोन कंदुसि साईं ॾेर वारनि जेको हथ मथे खणी पोइ वरी हथ हेठि करे छॾिया ॿ दफ़ा 3 दफ़ा हथ मथे करे वरी हेठि करे छॾियो चई पुट तुंहिंजे लाइ मथां दुआ जो दरवाज़ो ई बंदि आहे बसि कहिड़ो हिन क़ौम जो हाल थी वियो जिए भक्त जिए इहे न वञे वरी बि असां छॾियूं कोन था छो त असांजी पार्टी अहिड़ी आहे जे किरे त बि लहे जे चढ़े तॾहिं बि लहे पीपी वारा चढ़िया त लहे त कहूं पर जे किरिया त बि अधु पई भॼी के केॾां ॾिसण में केरु अचे थो जो किरी पिया लया असां अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं आलिमनि सगुरनि खे तव्हां चाढ़ियो त सोन ते सुहागा जेकॾहिं किरी पिया तॾहिं बि रोज़ जलसा लॻा पिया न तारीख़ वांदी ए नारा ए दाबा ए चौधासी जे चढ़ूं तॾहिं बि असांजा कामयाब आहियूं जेकॾहिं न चढ़ूं तॾहिं बि कामयाब आहियूं मुल्क घुरे सॼो लुटे मुल्क खाई असांजो बर्बाद करे छॾूं तेल असांजो असांखे महांगो ॻिची में पइजी वियो टमाटा असीं पोखियूं वरी 100 रुपया किलो असांखे मोले टमाटा असीं सिंध में कायूं असांजा माण्हू वरी खंड महांगी असांखे मिले असांजूं शयूं वरी असांजी ॻिचीअ में वेड़े रखा इहो सॼो असांजो फ़ैसिलो ग़लति आहे केॾी महिल थप्पा था वञी हणूं केॾी महिल मायूं बि हिनखे मशवरो मुलनि जो चवण ते न लॻ हींअर पैसा त बेनज़ीर थी विया असां रही ठही जेका गैरत हुई मुल्क में सोनी पैसनि खे वलरनि जा वलर मायूं अबा तुंहिंजी ज़ाल जा पैसा आया न पर तोखे कोन ॾिनई पोइ जे तुंहिंजी ज़ाल खे वठी उनखे मिलनि वो हमारा वेठो आहे होटल ते उधर दे माईअ खे मोकिले छॾे तूं वञी सकरनि मां पैसा वठी अच पोइ बैंक ते रश लॻी पई आहे हाणे माई वरी फोन करे पई ॿुधाए अरे ॿुध चवां तुंहिंजो नंबर ईंदो राति जो 12 महिल हाणे टक हिनखे चढ़े पियो होटल ते चांहि ते बीहे जे मूंखे अॼु पैसा वारी माई खे मिलंदा मूंखे चांहि ते इहो चलो ठीकु आहे तूं वठी अचिजांइ पोइ भले राति रहियो ॾे पोइ वठी सुभाणे मुंहिंजा गुटका वठी अचु जे चाहियो त असांखे कुझु इंसाफ़ मिले असांखे कुझु अमन मिले असांखे पंहिंजे मुल्क में सही नमूने सां असीं रही सघूं त अचो उलमा जे साथ उलमा जूं रड़ियूं ॿुधो उलमा जूं घोड़ाऊं त ॿुधो 70-75 साल असांजे आलिम रड़ियूं करे वञी कबरनि में पाता क़ौम असांजी ओड़े वाइदो ई कंदा वठी जो हथ कढणा त हिकिड़ो बि कोन बचंदो पर आलिमनि खे कॾहिं अॻियां आंदो मुला तोरा मोदी कम किथे था कर तो चालियो कन्या मूंखे ॾेखार तो वोट करे दुनिया ई वरी बि असांजा आलिम मैदान ते आया त अचो मुल्क असांजो आहे मुल्क असीं पंहिंजे मुल्क खे बचायूं इन जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जा मुजाहिद ललकारीनि पिया हुकूमत खे अक्टूबर जे महीने में ॾहाके में आख़िरी में वॾो जुलूस जे शिकल में दारूं हलणो आहे इस्लाम आबाद लाइ उन लाइ सभु जा सभु तयार आहियूं न नंबर ॿी ॻाल्हि नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर पार्टियूं सभु आहिनि पीपी नून लीग काफ लीग पिटीआई ये सब पार्टियों इन मां कहिड़ी पार्टी जो नालो क़ुरान में लिखियल पीपी क़ुरान में लिखियल हदीस में नून लीग पिटीआई काफ लीग अलाए के नाला ये रखिया पर असांजी जमात जो नालो क़ुरान वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ
इन आयत मना जमियत जो लफ्ज़ वरतो वियो इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा इता उलमा जो लफ्ज़ वरतो वियो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम इता इस्लाम जो लफ्ज़ वरतो वियो टिनी लफ्ज़न के मिलायो वियो त थियो जमियत उलमाए इस्लाम उन सां तव्हां असांजो वास्तो आहे टे अखर टे जुमला इन जमा जा कम बि टे अथव कहिड़ा टे कमनि हिकिड़ो अल्लाह जी धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम ॿियो मखलूक जो कंध गर्दन अल्लाह जे अॻियां झुकाइण टियों हक़ जी ॻाल्हि माण्हुनि खे ॿुधाइण क़ुरान जी ॻाल्हि ॾोर कोन ॿुधाइण लपा कोन हणंदा रखी कन ते हेॾो ॿोॾी खे पटको ॿधो पियो ॿियो उर्स मुबारक जो हॾो ज़मीन ते पियो हो काऊं उॾरंदे आयो उहो हॾो खणी काऊं वठी भॻो विच में कब्रिस्तान हो उन काऊं खां उहो हॾो उर्स मुबारक वारो किरी पियो पोइ अलाह साईं उन हॾे जे करे सॼे कब्रिस्तान वारनि खे माफ़ी ॾेई छॾई जंहिंमें शराबी बि हुआ जंहिंमें छराई बि सुतल हुआ जंहिंमें धाड़े न बि हुआ जंहिंमें फोरू बि हुआ जंहिं सॼी ज़िंदगी में कलमो ई कोन पढ़ियो जंहिं सॼी ज़िंदगी तारत ई कोन कई पर कांग जो उर्स वारो हॾो उछलियो त सभिनी खे माफ़ करे छॾियो माण्हुनि वात पारे चई सुभान अल्लाह वाह साईं वाह घणा वरी रूअ वेठो वाह अहिड़ियूं दॿूं कोन ॾींदासीं हक़ जी ॻाल्हि ॿुधाईंदासीं क़ुरान जी ॻाल्हि हदीस जी ॻाल्हि गज़ कोन हणंदासीं ॾोर कोन ॾींदासीं बैठ माण्हुनि खे कोन ॿुधाईंदासीं हक़ जी ॻाल्हि ॿुधाईंदासीं पोइ जेकॾहिं जान वञे त वञण ई ॾींहंसि पोइ थोरी जान जतन था वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह